अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीना अस्सफ़ा अम्मा बाद। अज़ीज़ साथियों, गुज़िश्ता रमज़ानुल मुबारक में 15 पारनि जो असां ख़ुलासो पेश कयो, इंतिहाई मुख़्तसर करे असां पेश कयो। छो जो मसरूफ़ियात घणी हूंदियूं आहिनि, इन करे मुकम्मल पारा न थी सघिया। हिन रमज़ानुल मुबारक में बि अॼु खां इंशाअल्लाह 16 पारे खां शुरू कंदासीं। उन खां अॻु तमामु साथियुनि खां दुआ जी अपील आहे त दुआ कजो त अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फ़रमाए जो हिन रमज़ानुल मुबारक में असां क़ुरान मजीद जा मुकम्मल पारा कयूं। 16 पारो, उन में 3 सूरतूं आहिनि, सूरत कहफ़, सूरत मरियम ऐं सूरत ताहा। सूरत कहफ़ जो आख़िरी हिस्सो आहे ऐं सूरत मरियम ऐं सूरत ताहा मौजूदु आहिनि। सूरत कहफ़ में सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो ज़िक्र आहे। हिकु दफ़ो पंहिंजी क़ौम खे सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ख़िताब पिया फ़रमाइनि। ख़िताब जे दौरान हिकु शख़्स सवाल कयो त दुनिया में सभ खां वॾो आलिम केरु आहे? त सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हिसाब सां सही जवाबु ॾिनो, छो जो वक़्त जो पैगम्बर हो। उन चयो हिन वक़्तु दुनिया में सभिनि खां वॾो आलिम आऊं आहियां। इहो जवाबु अल्लाह रब्बुल आलमीन खे पसंदि न आयो। अल्लाह रब्बुल आलमीन फ़ौरन वही कई ऐं सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुतनब्बे कई त मुंहिंजा ॿिया बाना आहिनि जेके तोखां वधीक इल्मु रखनि था। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो त ख़वाहिश ज़ाहिर कई सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां इल्मु हासिलु करण जी। त अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो त ॿिनि दरियानि जे विच में जिथे 2 दरिया पाण में मिलनि था, उन जॻह ते उहो शख़्स तोखे मिलंदो जंहिं वटि वॾो इल्मु आहे, ऐं उहो सैयदना ख़ज़र अलैहिस्सलातु वस्सलाम। जेॾी महिल सैयदना मूसा सफ़र कयो, मुख़्तसर आउं ॿुधाईंदुसि सरसरी। जेॾी महिल मूसा अलैहिस्सलाम सफ़र कयो, उते पहुता, उनखे गुज़ारिश कई त आउं तोखां इल्मु हासिलु करणु थो चाहियां। त सैयदना ख़ज़र चयो त आउं इल्मु तोखे ॾींदुसि, पर हिकिड़ो शर्त आहे त तूं सब्र कोन करे सघंदे। तूं मूंसां गॾु सफ़र कंदे, पर कुझु वाक़िया वक़्त खां पहिरीं मूंखां सवाल न कंदे। जेकॾहिं वक़्त खां पहिरीं सवाल कई त पोइ आउं तोखे इल्मु न ॾींदुसि। त सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वाइदो कयो त आउं वक़्त खां पहिरीं सवाल न कंदुसि, तूं जेसीं तोखे उन्हनि जी वज़ाहत न कई। त पहिरियों वाक़ियो कहिड़ो पेश आयो? कश्ती में सवार थिया, ॿेड़ी में सवार थिया त सैयदना ख़ज़र उन ॿेड़ी खे भञी छॾियो हिकिड़े पासे खां। त सैयदना मूसा फ़ौरन एतिराज़ु कयो त ग़रीब शख़्स हुन जी ॿेड़ी खे तो भञी छॾियो। चई मूं तोखे चयो त सवाल न कजां, तो मूंखां सवाल कयो आहे, हाणे पंहिंजो को ताल्लुक़ु न आहे। पर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम माज़रत कई, चई हिन खां अॻिते सवाल न थींदो, अॻिते आउं सब्र कंदुसि जेको वाक़ियो थियो। अॻिते हली करे ॿियो वाक़ियो पेश थियो त सैयदना ख़ज़र हिकु शख़्स खे क़त्लु करे छॾियो, हिकु नौजवान खे क़त्लु करे छॾियईं। जेॾी महिल इहो वाक़ियो ॾिठो त सैयदना मूसा सब्र न कयो, वरी एतिराज़ु कई त सैयदना ख़ज़र चयो त आख़िरी इहा वार्निंग आहे, जेकॾहिं हाणे तो एतिराज़ु कयो कंहिं वाक़िए ते, कंहिं ॻाल्हि ते, त आउं तोखे इल्मु न ॾींदुसि। जेॾी महिल अॻिते हलिया त हिकु बस्ती में पहुता, उन्हनि खां सवाल कयो मेज़बानी जो। त बस्ती वारनि जवाबु ॾिनो, चयो असां मेज़बानी तव्हांजी कोन कंदासूं, तव्हांजी महिमानी कोन कंदासूं। त सैयदना ख़ज़र हिकु दीवार ॾिठी, हिकु भित ॾिठईं जेका किरण जे क़रीब हुई, उनखे फ़ौरन सिधो करे छॾियईं। सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त तूं चाहीं हा त हिननि खां उजरत तलब करी हा, छो जो हिननि मेज़बानी न कई। त सैयदना ख़ज़र चयो वरी तो एतिराज़ु कयो आहे, हाणे अॻिते इल्मु न ॾींदुसि। बाक़ी जेके वाक़िया थिया उहे आउं वज़ाहत करणु चाहींदुसि, उन्हनि जी वज़ाहत करे तुंहिंजे साम्हूं पेश कयां। पहिरियों वाक़ियो अम्मा सफ़ीनतु फ़कानत लिमसाकीन। सैयदना ख़ज़र चयो जेका सफ़ीना वारो वाक़ियो हो, यानी जेको ॿेड़ी वारो वाक़ियो हो, उहा कंहिं ग़रीब जी ॿेड़ी हुई, मिसकीन जी ॿेड़ी हुई। उन्हनि खां अॻिते हिकु बादशाह हो जेको उन्हनि खां उहा ॿेड़ी फुरे वञे हा। इन जे करे मूं उन में ऐब लॻाए छॾियो, ऐबदार करे छॾियो जो उन्हनि जी ॿेड़ी महफ़ूज़ रही, बादशाह न फुरी। ॿियो वाक़ियो अमल ग़ुलाम हो, जेको ॿार जो वाक़ियो हो जंहिंखे मूं क़त्लु करे छॾियो। उनजो वाक़ियो इहो हो त उनजा वालिदैन वॾा नेक हुआ, ॿई वालिदैन माउ ऐं वालिद ॿई नेक हुआ, ऐं उहो शख़्स उन जे करे उहो वॾो थिए हा त उन जे करे उहे मुब्तला थी वञनि हा
सरकशी में ऐं अल्लाह जी नाफ़रमानी में इन्हनि खे मूं निजात ॾेई छॾी। अल्लाह साईं उन्हनि खे बहितर औलाद नसीब कंदो। टियों वाक़ियो जेको तोखे पेश आयो तो ॾिठो उहो कहिड़ो? फ़अमल जिदारो, जेका मूं दीवार, जेका मूं भित सही कई ले ग़ुलामैनी यतीमैनी, उहे ॿिनि ग़ुलामनि जी हुई जेके यतीम हुआ ऐं उन्हनि जो वालिद फ़ौत थी वियो। उन्हनि उनजो ख़ज़ानो उन दीवार जे हेठां लिकाए छॾियो ऐं मूं इन करे उन दीवार खे सही करे छॾियो जो उन्हनि जो औलाद वॾो थिए। यतीम उहे वॾा थींदा त पाण ई पंहिंजो ख़ज़ानो कढंदा, इन खां अॻे उन्हनि जो ख़ज़ानो महफ़ूज़ रहंदो। इहे टे वाक़िया जिन जी वज़ाहत सैयदना ख़िज़र कई। त इन वाक़े मां असांखे मालूम इहो थियो त यकीनन इल्मु सभ खां वधीक अल्लाह रब्बुल आलमीन खे आहे। अल्लाह साईं जंहिंखे चाहे उनखे इल्मु ॾे। अल्लाह साईं फरमायो त हर इल्मु रखंदड़ खां वधीक कोई इल्मु वारो मौजूदु आहे। इहो नुक़्तो सम्झाइण जे लाइ सूरत कहफ़ में आहे। अल्लाह साईं बयानु कयो इहो वाक़ियो। अॻिते सूरत मरियम आहे। सूरत मरियम में कई वाक़ियात ज़िक्र थिया। पहिरियों वाक़ियो सैयदना यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो आहे, जंहिंमें उन जी पैदाइश जो ज़िक्र कयो वियो। सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी, कमज़ोर थी वियो। रब इन्नी वहनल अज़्म मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा, चई अल्लाह मुंहिंजूं हॾियूं कमज़ोर थी वियूं आहिनि ऐं वार सफ़ेद थी विया आहिनि, पर आऊं डिॼा थो पंहिंजी क़ौम वारनि खां, को मुंहिंजो वारिस न आहे। ए अल्लाह मूंखे वारिस नसीब कर। इहा दुआ पीर सन उमिरि में कयूं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल कई। ख़ालिस दुआ ई सिर्फ़ु अल्लाह खां दुआ घुरंदा रहिया। कई अरसो दुआ घुरियूं, अल्लाह से दुआ क़बूल कई। अल्लाह रब्बुल आलमीन जी ख़ुशख़बरी ॾिनी। अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना यहया बिन ज़करिया उन जी ख़ुशख़बरी ॾिनी। ऐं इन में वाक़ियो ॿियो सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाइश जो वाक़ियो आहे, जेको वॾो मारूफ़ वाक़ियो आहे ऐं वक़्तु न आहे जो उनखे बयानु कयां। हर शख़्स खे पढ़णु घुरिजे। हिन में कई नसीहतूं मौजूदु आहिनि। इहा सूरत नाज़िल थी हिजरत हबशा खां पहिरीं। हबशा में जेका पहिरीं हिजरत थी, उन हिजरत में कुझु चंद मुसलमान मर्द हुआ ऐं चंद ख़वातीन उन्हनि हिजरत कई। कुझु महीननि खां पोइ 83 मर्द, 11 ख़वातीन ऐं 7 जेके ग़ैर कुरैशी मर्द हुआ उहे उन हिजरत में शरीक थिया। उहे सभु हुते विया। कुरैशियुनि पंहिंजा कासिद मोकिलिया त असांजे साथियुनि खे वापसी मोकिलियो। नजाशी जे दरबार में उहे पेश थिया। सैयदना जाफ़र तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु, जेको सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो वॾो भाउ हो, उहो मौजूदु हो। उहो काफ़िले वारनि जो सरदार हो। उनखे काफ़िले वारनि पंहिंजो सरदार अमीर मुक़ररु कयो। उन नजाशी सां कलाम कयो त उन नजाशी जे साम्हूं सूरत मरियम जी तिलावत कई। उन सूरत मरियम में उहो ज़िक्र आहे त सैयदना ईसा रूहुल्लाह आहे। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में इहा ख़बर ॾिनी वई त अल्लाह जो बानो आहे ऐं उहो पाण अल्लाह न आहे, न ई अल्लाह जी औलाद आहे। अल्लाह रब्बुल आलमीन औलाद खां पाक आहे। इन जे बारे में इन ई पारे में अल्लाह रब्बुल आलमीन ॿिए मक़ाम ते फ़रमायो, जेको शख़्स अल्लाह जे लाइ औलाद जो दावा थो करे, एॾी वॾी ॻाल्हि आहे जो आसमान फाटी पवनि इन ॻाल्हि सां ऐं ज़मीनूं फाटी पवनि, पहाड़ रेज़ा रेज़ा थी वञनि इन ॻाल्हि जे करे जो को शख़्स चए त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे लाइ औलाद मुक़ररु कयो। त सैयदना ईसा अल्लाह जो औलाद न आहे, न ई अल्लाह ताला जो नौज़ बिल्लाह पुटु आहे। इहो ईसाइन जो ग़लति अक़ीदो उन सैयदना जाफ़र तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु सही माना में इहो अक़ीदो पेश कयो। आयतूं पढ़ियूं, दरबारी नाराज़ थी विया, परेशान थी विया ऐं उन्हनि चयो इहो ग़लति अक़ीदो आहे। पर नजाशी ॼाणींदो हो। उन ज़मीन तां हिकु कख खयो ऐं उहो कख ॾेखारे चई हिन कख खे ॾिसो पिया, न इन खां वधि न घटि जेको अक़ीदो हिन जाफ़र तैयार हींअर बयानु कयो आहे, यकीनन इहो ई अक़ीदो सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में दुरुस्त ऐं सही आहे। नजाशी हुन जो ऐलान कयो ऐं कुरैशियुनि खे वापसी करे छॾियईं ऐं जेके मौजूदु हुआ, जेके हिजरत करे आया, उन्हनि खे पनाह ॾिनई। चई तव्हां हिते रही सघो था, जेतिरो चाहियो रही सघो था। त इहो अहम वाक़ियो इन सूरत मरियम में मौजूदु आहे, नजाशी जो वाक़ियो ऐं सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो, सैयदना यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो ऐं सैयदना इब्राहिम जो वाक़ियो बि हिन में मौजूदु आहे।
जो पंहिंजे वालिद उनखे चयो त जेकॾहिं हिन तबलीग खां तूं बाज़ नथो अची बुतनि खे घटि वधि ॻाल्हाइण खां त आउं तोखे रजम करे छॾींदुसि, आउं पथर आणी तोखे संसार करे छॾींदुसि, न त तूं असांजो इलाइक़ो छॾे वञ। त सैयदना इब्राहिम हिजरत कई, ऐं पंहिंजे रब खां तुंहिंजे लाइ मग़फ़िरत घुरंदुसि ऐं तुंहिंजे लाइ दुआ घुरंदो रहंदुसि त अलाह साईं तोखे हिदायत ॾे। ईअं चई सैयदना इब्राहिम उहो इलाइक़ो छॾे हिजरत करे विया हलिया। हुन खां पोइ सूरत ताहा आहे। सूरत ताहा में सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला जो वाक़ियो इन हवाले सां ज़िक्र आहे जो सूरत ताहा उनजी भेण ऐं उनजो जेको दामाद हो, जेको भेणायो जेको हो, उहा सूरत ताहा जी तिलावत करे रहिया हुआ घर में। भेणायो केरु हो? सैयदना सईद बिन ज़ैद, ऐं भेण जो नालो छा हो? फ़ातिमा। जेॾीमहिल सैयदना उमर नऊज़ बिल्लाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़त्ल जे गर्ज़ सां घरां निकितो, रस्ते में हिकु शख़्स चयो तुंहिंजी भेण ऐं तुंहिंजो भेणायो ॿई मुसलमान थी चुका आहिनि। जंहिंमहिल सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु घर आया, आवाज़ ॿुधऊं, दरवाज़ो खोलींदे ई सैयदना सईद बिन ज़ैद खे मारणु शुरू कयूं, हता की पंहिंजी भेण जो मथो बि ज़ख़्मी करे छॾियऊं। जेॾीमहिल हुन छॾायो त सैयदना उमर वॾो मुतासिर थियो। उन्हनि चयो त असां हाणे खुली करे ॿुधाईंदासीं, असां ईमान आंदो आहे ऐं असां कॾहिं बि तोखे जेको करिणो आहे असांखे क़त्ल करे छॾ, पर ईमान खां असां पोइ ते न हटंदासीं। सैयदना उमर खे गैरत आई ऐं ॾिठई त पंहिंजी भेण खे मूं ज़ख़्मी करे छॾियो। उन ॻाल्हि खे ॾिसी पंहिंजे दिलि में रहम आयो ऐं चयईं त जेको तव्हां पढ़ियो पियो मूंखे ॿुधायो। त सैयदा फ़ातिमा जुर्रत जो मुज़ाहिरो कयो कि पहिरीं तूं गुस्ल कंदे, इन सहीफ़े खे शहीद न कंदे, इनखे तूं फाड़ींदे न, इन शर्त सां ऐं उहो सहीफ़ो तुंहिंजे साम्हूं तिलावत कंदुसि। त सैयदना उमर हामी भरी गुस्ल कयूं। उन खां पोइ इहा सूरत ताहा पढ़ी वई। उन खां पोइ फ़ौरन चयईं यकीनन इहो बहितरीनु कलाम आहे। इहो चवंदे ई सैयदना ख़ब्बाब बिन अर्त रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको डिॼी करे लिकी वियो, फ़ौरन निकितो ऐं चयईं मूं कल्ह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां ॿुधो आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल ऐं उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿिन्ही जे लाइ दुआ घुरी त हे अल्लाह इन्हनि मां को हिकिड़ो मूंखे नसीब कर। यकीनन मूंखे महसूसु पियो थिए त तव्हां ई उन दुआ जो मुस्तहिक़ आहियो ऐं तव्हां इस्लाम क़बूल कंदो। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दिलि में नरमी पैदा थी ऐं सैयदना ख़ब्बाब बिन अर्त रज़ी अल्लाह तआला सां गॾु विया ऐं सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेश थिया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ी मुसलमान थी विया। त इन सूरत में बि इहो अहम तरीन, इन सूरत में ॿियनि अंबियानि जो बि ज़िक्र आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो तफ़सीलन ज़िक्र आहे ऐं सैयदना हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूअत जो ज़िक्र आहे। इन में ॿियनि अंबियानि जो बि ज़िक्र आहे ऐं आख़िर में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन पारे में नसीहत कई वई आहे। नमाज़ खे अहम सम्झे हमेशह नमाज़ क़ाइमु कर, इहा नसीहत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे कई वई। ऐं ॿियूं बि नसीहतूं त इन्हनि माण्हुनि ॾे न ॾिसो, इन्हनि जी ॻाल्हियुनि ॾे न वञो, पर सब्र कयो ऐं जंहिं माण्हुनि खे अलाह साईं दुनिया ॾिनी आहे उन ॾे बि न ॾिसो, अलाह साईं जेको ॾिनो आहे उहो बहितरु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन पारे में नसीहत कई वई इन सूरत ताहा में त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां तव्हांखे हुकुम ॾिनो वियो आहे नमाज़ जी क़ाइमु करो ऐं पंहिंजे नमाज़ क़ाइमु कयो ऐं पंहिंजे अहल खे बि नमाज़ जो हुकुम ॾियो। इहे नसीहतूं इन सूरत ताहा में इंतिहाई मुख़्तसर करण जी मूं कोशिशि कई, पर यकीनन इहे सभु वाक़िया वॾा अहम हुआ। आख़िरी वाक़ियो बि जेको सूरत कहफ़ में आहे उहो वॾो अहम आहे। याजूज माजूज जे हवाले सां सैयदना ज़ुल्करनैन वक़्त जो बादशाह हो। अल्लाह साईं मशरिक़ ऐं मग़रिब जो हुनखे बादशाह बणायो। अल्लाह साईं मशरिक़ ऐं मग़रिब जी बादशाही ॾिनी। हिकु दफ़ो गश्त कयूं मग़रिब ताईं, वरी मशरिक़ ताईं गश्त कयूं, विच में ॿ पहाड़ हुआ, उन्हनि पहाड़ जे विच में का क़ौम रहंदी हुई। उन्हनि चयो त असांखे याजूज माजूज वॾो तंग कयो आहे, असांजे लाइ का दीवार मुक़ररु कयो। सैयदना ज़ुल्करनैन जेको वक़्त जो बादशाह हो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे इहा ताक़त ॾिनी, कुवत ॾिनी, उन दीवार क़ाइमु कई ॿिन्ही पहाड़नि जे विच में। लोह ऐं तांबे खे गरम करे उन्हनि जे ज़रिए उन्हनि जो रेशो ठाहे उन जे ज़रिए उन्हनि खे ॻारे दीवार क़ाइमु कई। उन दीवार जे बारे में ईअं चई त जेका मूं इहा दीवार ठाही आहे
फमसाओ ऐं यज़हरूहु, ऐं न ई ज़ाहिर थी सघनि था, इन दीवार मां ॾिसी सघनि था, ऐं न ई ताक़त रखनि था जो इन दीवार खे किराए सघनि या इन में सोराख़ करे निकिरी सघनि। ऐसी तो ही जो अल्लाह साईं जो वाइदो पूरो थिए। अल्लाह साईं वाइदो कयो आहे जॾहिं वक़्तु ईंदो त इहे याजूज माजूज ॿाहिरि निकिरंदा। त इहो अहम तरीन वाक़ियो बि सूरत कहफ़ में ज़िक्र कयो वियो। इहे टई सूरतूं वॾियूं ईमान अफ़रोज़ आहिनि। इन्हनि तमामु सूरतुनि में वॾा अहम तरीन वाक़ियात आहिनि। गुज़ारिश इहा आहे त तमामु साथी पंहिंजे तरफ़ां इन्हनि सूरतुनि जो तर्जुमो ज़रूरु पढ़नि ऐं इन्हनि वाक़िअनि खे तफ़सीली सूरत में पढ़नि। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हांखे इन टिनी सूरतुनि में जेके नसीहतूं आहिनि उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब।